नूंडी कगवाण खेलदास कोहिस्तानी जो चमड़ा हेत सिंध के कच्चे पारन इलाइकन में अमन अमान की सूरत हाल इंतहाई खराब है। सिंध हुकूमत के ॾोहारिन खिलाफ ऑपरेशन लाइ फौज के दरख्वास्त करण घुर्जे। मीडिया से ॻाल्हाईंदे खेलदास कोहिस्तानी वधीक चयो त कश्मीर कंदकोट घोटकी शिकारपुर ऐं मोटरवे ते सिज लथे खां पोइ सफ़र करण ॾुखियो आहे। संदसि चवणु हो त सिंध हुकूमत के या वफ़ाक़ सां गॾिजी ग्रैंड ऑपरेशन करण घुर्जे। नूंडी कगवाण खेलदास कोहिस्तानी जो चमड़ा हेत सिंध के कच्चे पारन इलाइकन में अमन अमान की सूरत हाल इंतहाई खराब है। सिंध हुकूमत के ॾोहारिन खिलाफ ऑपरेशन लाइ फौज के दरख्वास्त करण घुर्जे। मीडिया से ॻाल्हाईंदे खेलदास कोहिस्तानी वधीक चयो त कश्मीर कंदकोट घोटकी शिकारपुर ऐं मोटरवे ते सिज लथे खां पोइ सफ़र करण ॾुखियो आहे। संदसि चवणु हो त सिंध हुकूमत के या वफ़ाक़ सां गॾिजी ग्रैंड ऑपरेशन करण घुर्जे। नूंडी कगवाण खेलदास कोहिस्तानी जो चमड़ा हेत सिंध के कच्चे पारन इलाइकन में अमन अमान की सूरत हाल इंतहाई खराब है। सिंध हुकूमत के ॾोहारिन खिलाफ ऑपरेशन लाइ फौज के दरख्वास्त करण घुर्जे। मीडिया से ॻाल्हाईंदे खेलदास कोहिस्तानी वधीक चयो त कश्मीर कंदकोट घोटकी शिकारपुर ऐं मोटरवे ते सिज लथे खां पोइ सफ़र करण ॾुखियो आहे।